चौथी ॻाल्हि जो इज़ाफ़ो कयो अथनि त माण्हुनि सां मेल जोल घटि रखणु। जेसी ताईं इहे 4 उसूल न अपनाईंदो न उनजो ज़िक्र हलंदो, न उनखे फ़क़ीरी जे रस्ते में तरक़ी नसीब थींदी। घटि खाइणु, घटि ॻाल्हाइणु, घटि सुम्हणु, माण्हुनि सां मेल जोल घटि रखणु, ये 4 शयूं फ़क़ीरी जा उसूल आहिनि। घणो खाइणु माण्हू ते गुनूदगी, निंड, गहर ऐं सुस्ती, ग़िफ़लत, रुॻे माण्हू ॿियो थाॿड़ंदो। घणे खाइण वारो उनखे न निमाज़ में मज़ो ईंदो, न ज़िक्र में मज़ो ईंदो, न क़ुरान जी तिलावत में मज़ो ईंदो, न उनजी पाकाई सफ़ाई बरक़रार रही सघंदी। माण्हू ईंदा निमाज़ ते हे कौरो खणी वेंदो काकू सॾे। घणे खाइण वारो सवें बीमारियूं, सवें मुश्किलातूं घणे खाइण सां आहिनि। थोरो खाए खुर्दन बराए ज़ीस्तन व ज़िक्र करदन। खाइण हुजे जीअण जे लाइ ऐं अलाह जे ज़िक्र करण जे लाइ। हिकिड़ा खाईंदा आहिनि जीअण जे लाइ, ॿिया वरी जीअंदा आहिनि खाइण जे लाइ। हिकिड़ा खाईंदा आहिनि जीअण जे लाइ, एतिरो खाऊं जो जी सघूं बसि। हिकिड़ा वरी जीअंदा ई खाइण जे लाइ, खाऊं पीऊं ऐश कयूं। फ़क़ीरी में घटि खाइणु फ़ाइदे वारो आहे ऐं जेतिरो माण्हू घटि खाईंदो ओतिरी उनखे पंहिंजो पाकीज़गी रहंदी, वुज़ू बरक़रार रहंदो। ऐं घटि खाइण वारो माण्हू जेको आहे, बुख बर्दाश्त करण वारो माण्हू, अलजू तआमुल्लाह युरबा बिहा अबदानु सिद्दीक़ीन। बुख अल्लाह जो ताम आहे, सिद्दीक़नि जा वजूद बुख ते पलबा आहे। हाणे जी थोरी देरि थिए त ज़ाल ते डंडो खई बीठो आहे त हेॾी देरि कई अथई, मानीअ में लड़ाई लॻी पई आहे। थोरी देरि बुख नथो बर्दाश्त थिए। साईं जन 3 ॾींहं मानी न खाईंदा, पेट खे पत्थर ॿधल हूंदा। हज़रत मौला अली शेर ख़ुदा शेर हुयो। 40 माण्हू ख़ैबर जो दर चोरे न पिया सघनि, हिकिड़े हथ सां ई पटियो चलाईंदा। ताक़त हुई न। हाणे इहा ताक़त खाधे पीते जी न हुई। असां चवंदा खाईंदासीं न त बुख मरी वेंदासीं, ताक़त कोन रहंदी। कि कमाल कुव्वत हैदरी तो नहा है नान शईर में। कुव्वत हैदरी जो कमाल जवन जी मानी सुकल टुकर खाइण ऐं कमाल आहे कुव्वत हैदरी जो। बुज़ुर्गनि फरमायो आहे, अंदरून ताम खालीदार, अंदरून ताम खालीदार, अंदरून ताम खालीदार, तंदरून नूर मारिफत बीनी। पेट के मानी का खाली रख, ताम का खाली रख त नूर मार्फत जो नज़र अचई। घणी मानी खाई, हीअं वियो
निमाज़ साईं जन पे पढ़ाई हुते मातली में साईं जन निमाज़ पढ़ाई हिकिड़ो फ़क़ीर वियो सजदे में पियो पहिरीं रकात में सजदे में निंड अची वियसि साईं जन पंहिंजो ॿी रकात टीं रकात चौथी रकात पढ़ाए पोइ आख़िरी रकात जे अतहियात में वेठा त पोइ हुनखे सार थी उथियो हाणे इहा ख़बर न हुअसि त निमाज़ कहिड़ी रकात आहे छा कहिड़े क़ाइदे में वेठा आहिनि त पासे वारे खे हीअं हीअं करे निमाज़ हो गई भाई निमाज़ हो गई त हुनखे धूणा ॾिनई हुन चयो तेरी बि हो गई मेरी बि हो गई घणो खाई हुनूदगी तारी थी वञे उहो पियो आहे निंड में मां ॾिसंदो आहियां मजलिस थींदी न हिकिड़ा ईअं झूटा वेठा लहंदा तूं घड़ी कनि को ख़ुदा रसूल जी माण्हू ॻाल्हि ॿुधे ख़ासि करे जुमे जे ॾींहुं मंझंदि जो खाई ईंदा मानी ड्रो करे ॾट जी पोइ जे जुमे जे खुतबे में वेहंदा इमाम जे अॻियां झूटा वेठा लहंदा मां चवंदो आहियां लठ हथ वारी ॿ टे वहाए खड़ा सो घटि खाइण सां माण्हू सुकून में आहे फ़र्क़ु मां हज ते वियुसि पोइ मुसलसल 2 ॾींहं 2 रातियूं मां हिकिड़े वुज़ू सां निमाज़ 2 ॾींहं 2 रातियूं मां मानी कोन खाधी बाक़ी थोरो फ्रूट सूफ़ ऐं इहो हूंदो थोरो खाधो हिकिड़े वॉशरूम ठहियल आहिनि हज़ारे ठाहिया अथनि पर माण्हू लखे आहिनि हिकिड़े काकूज़ ते वञ त ईअं कतार लॻी पई आहे 15-20 माण्हू 50 माण्हू हाणे जेसीं वारो अचे तेसीं माण्हू बीठा आहिनि एक अनार सद बीमार हाणे हज ते आया आहियूं को खाइण पीअण त कोन आया आहियूं इहा ज़िलत आहे बीठो आहे माण्हू इन इंतज़ार में त मौक़ो मिले त वञी कढां पंहिंजे पेट जी भला 2 ॾींहं 2 रातियूं मुसलसल मां वुज़ू हिकिड़ो ई वुज़ू मुंहिंजो बरक़रार हुयो वुज़ू सां मां नमाज़ूं पढ़ियूं हा मथे थी वियो न निंड मूं कोन कई हाणे हज जा मनासिक पे अदा कयासीं वरी भॼ डुक बि हुई मके खां आयासीं पंहिंजो मिना वरी मिना में राति रही वरी हितो निकितासीं अरफ़ात वरी अरफ़ात ते उते ॾींहं जो क़याम थियो वरी उतां वापसि मोटियासीं मुज़दलिफ़े में ते राति देरि सां तरसियासीं वरी से मुज़दलिफ़े खां ॿिए ॾींहं ते वरी मके आयासीं तवाफ़ शैतान खे पथरियूं चुटियूं वरी पोइ आयासीं मके शरीफ़ तवाफ़ ज़ियारत जो कयो इहे हिकिड़े ई वुज़ू सां हुयुसि मां बि जो ॾिसां पाण खे आज़माए अलाह जो शुक्र आहे अलाह जो करम आहे घटि खाइण माण्हू जे लाइ इहे शयूं जेके माण्हू सम्झे त नामुमकिन आहिनि त जेको इन तजुर्बे जी वादी मां गुज़रे थो न उन जे लाइ इहा का ॻाल्हि मुश्किल न आहे अहिड़ा बुज़ुर्ग बि थी गुज़रिया आहिनि असांजे मुंहिंजो तारीख़ में जन 8 ॾींहं बि न खाधो आहे न पीतो आहे हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो उहो रमज़ान जो चंड ॾिसबो हो त अंदरि हुजरे में बंदि कराए छॾींदो पाण खे हिकिड़ो कौरो पाणी जो रखंदो अंदरि पोइ उन कमरे में अंदरि दर खे लेपो ॾेई बंदि कराए छॾींदो हिकिड़ो जारो हूंदो नंढी खिड़की उन में जो हवा जो गिरास थिए त
उनमें बंदि वरी रमज़ान जो चंड बीहंदो त अंदरि दाख़िल थींदो हो, वरी शवाल जो चंड बीहंदो त ॿाहिरि निकिरंदो ईद पाइण में। जॾहिं ॿाहिरि निकिरंदो त उहो कूज़ो जेको भरे रखियो हुई उहो भरियल ई पियो। तव्हांखे ॿिनि ॾींहंनि में हैरत थी लॻे, हे ॿुधो अलाह जा पाना किताबनि में लिखियो पियो आहे। हज़रत पीरान पीर मोहम्मद सुभानी सैयद अब्दुल कादिर जीलानी 40 साल सोमाणी जे वुज़ूअ सां फजर जी नमाज़ 40 साल सुतो ई कोन राति। असां 2 ॾींहं न सुम्हूं त बसि दिमाग़ खे भवाटियूं ईंदियूं, पंहिंजो थेड़ खाईंदो वधंदो अमरा। जॾहिं माण्हू अलाह जो ज़िक्र घणो करे थो न त उन खे उहा ग़िज़ा अलाह जो ज़िक्र बणिजी वञे, उन में उहे कुवतूं रूहानी अची थियूं वञनि। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह साईं जन फरमाईंदा त शाम जे टाइम ते हिकिड़ी मानी नंढड़ी हूंदी फुल्की उहा कंदा, 24 कलाकनि में हिकिड़ी मानी कंदा। उहो फरमाईंदा भई ए मेटियूं मानी मज़ा नहीं ॾींदी, बसि ईअं करेंदा खांदा जीअं कूणी विच काई शइ घटिजे, कूणी विच का शइ घटिजे, ईअं बसि इहा मानी 24 कलाकनि में उहा हिकिड़ी मानी जी फुल्की जो बि ईअं फरमाईंदा गुण में का शइ वेंदा तकरीर में फजर जी नमाज़ पढ़ी वेहनि त उन वुज़ूअ सां बेपारी पढ़ाए पोइ घर में ॾिसो फ़क़ीर उतां उथनि पंहिंजो मजलिस साईं जी तकरीर ॿुधी 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 थकिजी पवनि, वरी वञनि ॿाहिरि लाड़काणो वञी घुमी ख़रीदारियूं करे मोटी अचनि साईं जन जी तकरीर हले हीअं ॿाहिरि वेंदा त हेॾो सिज उभरंदो त छांव करे हीअं फ़क़ीर थी वेंदा। वरी जेॾी महिल सिज मथां अची वञे त वरी हीअं मथां करे झलींदा, तव्हांजो सिज लड़ी वञे त वरी हेॾो झलींदा मजलिस साईं जन जी पई हलंदी। फ़क़ीर वेही 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 थकिजी पवनि, साईं जन हीअं थोरो हीअं गोॾो मथे कनि त फ़क़ीर वठी कनि अल्लाह, माना साईं जन उथनि था, साईं जन वरी हीअं करे वरी वेही तकरीर हलंदी, नांगिरी 2 भेरा 3 भेरा अचे साम्हूं बीहंदो ॿाहूं ॿधी, भला लंगर तयारु थिया पिया या बसि ए ॻाल्हि कर गिना, ए ॻाल्हि कर गिना नांगिरी साहब, ए ॻाल्हि कर गिना, बसि दुआ मंगदे हूं उहा ॻाल्हि मां ॻाल्हि त फजर वारा वेठल बेपारी थी वञे। फरमाईंद फ़क़ीरो मैं देखदा पिया तुसां थके बैठे हो ऐं बेज़ार थिए बैठे हो, पर मैं तुसां को नहीं छुड़ेंदा, वल अले हथ आओ अले ना। वरी ॻाल्हि कयूं त हिकिड़े माण्हू ज़ाल खे तलाक ॾिनी, वरी तलाक ॾेई वरी 2 टे मुकूं बि वहाए कढी, माई चयो मेरे को तलाक त ॾिठई, जुदा कर छोड़ी, हुण मेरे को मुका क्यों मरे भाई, आखे वल हले मेरे हथ आवी हले ना आवी, 2 टे मुका त मार गता ते फरमायूं त वरी फ़क़ीर तव्हां हथ अचो हले न अचो त कुझु त तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए वठां। उहे फ़क़ीराणियूं मूं ॾिठा साईं, अहिड़ा फ़क़ीर उहे अणपढ़िया बि आलिम, निमाज़ जा ईअं सम्झो त निमाज़ जीअं उन्हनि जो बदन जो उज़वो हुजे, अहिड़ो बुज़ुर्गनि उन्हनि खे घड़े घते उन्हनि जे इस्लाह उन्हनि जो अहिड़ो कयो, तरबियत अहिड़ी कई जेके कलाकनि जा कलाक विहारींदा ॾींहंनि जा ॾींहं, त
त उन्हनि खे वेही उन्हनि जी घड़ घट कंदा। पुराणा फ़क़ीर उहे मूं ॾिठा साईं, उन्हनि सां का मजाल न आहे। उन्हनि जो इल्मु, उन्हनि जी फ़क़ाहत, उन्हनि जी बसीरत, उन्हनि जो उथणु वेहणु शरीयत सुन्नत मुताबिक़ दंग। वॾा मुफ़्ती, वॾा आलिम, हाणे पीर मिठा साईं जो ॿाराड़ी जो फ़क़ीर हिकिड़ो हाणे थी आहे। मोई साहिब जो वालिद हुयो उस्मान फ़क़ीर, ये मुला ये इन्हनि जा तव्हांजे ॻोठ जा अॼु बहस कयूंसि। मौलवियुनि खे उहे वॾनि मदरसनि में पढ़ी आया, उन्हनि खे मुंझाए छॾी। जंहिं दरगाहुनि ते इहे था थियनि, पंहिंजो शिरक थो थिए, इहो थो थिए, हिते लानत थी वसे। हिन चयो त बाबा तव्हां ईअं खणी चओ त इहो कमु बुरो था कनि, इहो उन्हनि खे तव्हां चओ न, दरगाहुनि ते छो था चओ लानत थी वसे? की न इहा हिते जो गुनाह था कनि त इहा लानत हिते थी वसे। जी पोइ भला ॿुधायो जो बैतुल्ला शरीफ़ में 360 बुत रखिया हा, माण्हू पूॼा कंदा हा, त पोइ काबे जे मथां रहमत वसंदी या लानत वसंदी? मौलवी चुप थी विया। हाणे कहिड़ो जवाबु ॾिए? हाणे जी शिरक त थींदो हो न, काबे में अंदरि बुत त रखिया हुया न। चवंदा त दरगाहुनि ते पंहिंजो इहो थो थिए। गुनाह था थियनि, ज़िना थी थिए, लानत थी वसे। फ़क़ीर अहिड़ो सोढ़ो कयोसि जो मौलवी जवाबु न ॾेई सघियो। हिन तव्हांजे ॻोठ में फ़क़ीरियाणियूं मूं ॾिठियूं, माई नूर ख़ातून हुई, माई हबीब ख़ातून, ऐं ॿी बि माई हुई हज़ूरा। अहिड़ियूं नेक साले औरतूं, ऐं उहे फ़क़ीर, पुराणा फ़क़ीर अब्दुल वाहिद मूं ॾिठो, मुला सफ़र फ़क़ीर ॾिठो। कहिड़ा नेक इंसान हूंदा, तहजुद जा पाबंद, देस परदेस। मुंहिंजो सोहरो ख़लीफ़ो मोहम्मद मूसा खलासी जो रहमतूं हुजनि मज़ार ते, अहिड़ो नेक सालिह सफ़र में मूंसां हलियो तबलीग में। असां आहियो तकरीर वाइज़ कयोसीं, 12-1 थियो वरी उबदा सुबदा 2-3 नफ़िल पढ़ी सुम्ही पियासीं। तहजुद थी वियो साईं, होसीं ओॾी महिल तहजुद न पढ़ंदो, सुम्ही पवंदो, कलाक अधु सुम्ही वरी उथंदो, नओं वुज़ू करे पोइ तहजुद पढ़ंदो, सलात तस्बीह पढ़ंदो। सॼो ॾींहुं सफ़र कयूं, वाइज़ तकरीरूं तबलीगूं, वरी ही सही हर राति में तहजुद बि पढ़े, सलात तस्बीह बि पढ़े, हर राति 4-5 रातियूं मूंसां गॾु हुयो। पोइ मूं चयो मां ख़लीफ़ा थकिजी पवंदो, तहजुद पढ़ो, वरी हर राति में सलात तस्बीह थो पढ़ी खणी भला जुमे ते। चईंसीं मूंखे 40 साल थिया आहिनि, जंहिं ॾींहुं मां पीर मिठा साईं जी बेअत कई आहे, उन ॾींहं खां अॼु ताईं मुंहिंजी सलात तस्बीह कॾहिं कज़ा न सलाम आहे। ॾिसो नामा बीमार थियो, टंग भरी पेसि, मरण कढी बदल टंग हुते आख़िरी ॾींहं ते तहजुद न छॾी। हा, उहो जेका बुज़ुर्गनि उहा तरबियत ॾिनी, ऐं जेके कलाकनि जा कलाक वेही सेखारींदा, उनजो रंग इहो हो न। माण्हुनि खे बाक़ाइदे सां उन्हनि खे तयारु कयूं, शरीयत ऐं सुन्नत उनजे अंदर में वेहारे छॾियो, हड में उहा शरीयत वेहारे छॾी। मसाइल अहिड़ा, उहे फ़क़ीर अणपढ़िया बि अहिड़ा मसाइल पिया बयानु कंदा जो मौलवी मुंहिंजी पवनि। उहे बुज़ुर्गनि जो जेको महिनतूं कयूं, जफ़ाकशियूं कयूं पंहिंजे मुरीदनि सां, त सवें न हज़ारे न लखे माण्हू अहिड़ा ठाहे तयारु करे विया। असां सॼो ॾींहुं मानी जे पुठियों, पेट जे पुठियों, सॼो ॾींहुं खाधे पीते जे पुठियों, जेको वरी चवंदासीं असांखे ज़िक्र नथो हले, असांखे फ़ाइदो नथो थिए,
पहिरियों उसूल अथव कम खुर्दन घटि खाइणु, कम खुफ्तन घटि सुम्हणु, इहो ॿियो उसूल आहे। निंड अनौम उख्तुल मौत, निंड मौत जी भेण आहे। सम्झो था त निंड घटि कजे। ऐं टियों ॻाल्हाइणु घटि, ॼाड़ी सॼो ॾींहुं पई लॻे हणा 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 हणा, ॿुधण वारा थकिजी पवनि, हिन जो वात न बंदि थिए, ईअं न। ज़रूरत जो माण्हू ॻाल्हाए, जेका ज़रूरी ॻाल्हि करणी आहे बेशक करे। ख़ामोशी वॾी इबादत आहे। ऐं चौथी ॻाल्हि आहे माण्हुनि सां मेल जोल घटि रखणु। माण्हुनि सां जेको बटाकूं ड्राड़ूं हलंदो, हुन सां मिलियो, हुन सां मिलियो, हुन सां मिलियो, त उहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधंदो त उहे अंदर में ॿियूं दाख़िल थींदियूं न, ज़हन मुंतशिर थींदो, यकसूई न थींदी, ज़िक्र जो मज़ो न ईंदो, इबादत जो मज़ो न ईंदो। तन्हाई में वेही जेको अलाह खे यादि करे थो त उनखे ज़िक्र जो लुत्फ़ ऐं सुरूर मिले। इहे 4 ॻाल्हियूं यादि कयो, घटि खाइणु, घटि सुम्हणु, घटि ॻाल्हाइणु, माण्हुनि सां मेल जोल घटि रखणु। इहे शयूं नसीब थियूं, इनशा अल्लाह उनते ज़िक्र जा अनवार खुलंदा, भराई नसीब थी। अल्लाह करीम शल असांखे सचो फ़क़ीर